सामारो शहर खां रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिविजनल ब्यूरो चीफ। सामारे में सकाफ़ती ॾियारे जी तयारियुनि जे सिलसिले में मुशाइरो, शाइरी ज़रिए लफ़्ज़नि जी शानदार लफ़्ज़नि जी भेटा, रैली कढी वई। अजरक जी चादर चाढ़े सिंध जे अमन, सिंधु दरिया जी ख़ुशहाली लाइ दुआऊं, सिंधी अदबी संगत साख। समारोह पारां मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग सैयद हसन शाह बाग़बान जे अङण ते मुशाइरो कोठायो वियो। शाइर ख़ताई थेबे, शेर मोहम्मद हाले पोटे, साले अहमदानी, केयर खोसे, लाल सामारोवी, नूर मोहम्मद, एहसास खासकेली, लूणल प्रेमी, खुदाबख्श चावड़े ऐं ॿियनि शाइरी पेश करे वाह वाह कराए छॾी। जॾहिं त ॾात धणिन सीनियर साफ़ी सुरेश माली, वकील सिकंदर खोसे, नेवल राय मेंगवाड़, साफ़ी केवल सोनरमाणी जी अॻवानी में रैली कढी हक़ मौजूद सदा मौजूद जे नारनि जी गूंज में दरगाह ते अजरक जी चादर चाढ़े सिंध जी ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं। उन मौक़े ते शाइरनि, अदीबनि, वकीलनि, शागिर्दनि सिंध जो सकाफ़ती लिबास पाए शरीक थिया। उन मौक़े ते नेशनल प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी गुलजी सुरमाणी, ऑफिस सेक्रेटरी मोहनलाल केसवाणी, साफ़ी शेर मोहम्मद बलोच ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ, जिन सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो अज़म कयो आहे। ही वक्त नाहे निंड जो, जाग सिंध जा नौजवान, ही वक्त नाहे निंड जो, तूं करी आराम ऐं वाली थी वञे न को ॿियो सिंध जो। ऐश ऐं आराम जोदा यर जुगाए तोखे नथो, हर कदम फुर्ती सां खणिजां कसमात सिंध जो, कसमात सिंध जो। जा रहे हैं कैनाल खोदे जा रहे हैं, उनके खिलाफ आज पूरी सिंध जो है इकट्ठा होकर ये पुरजोर मुतालबा कर रही है कि सिंध की किसी किस्म की जो वसाइल हैं उन पर डिकेटी ना डाली जाए। पुरजोर मुतालबा करते हैं इन चैनलों और मीडिया के तवस्सुत से। सिंधी कौम चाहती है कि सिंध जो सदियों से 5000 साल 7000 साल की तारीख रखती है और सिंध की तहजीब की जो वर्षा है और सिंधु दरिया हमारा पुराना हमारी जो है वसाइल का ज़रिया है, उस पर कैनाल वगैरह ना खोदे जाएं और डैम ना बनाए जाएं। कायम सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मथा दिलदार आलम सबाबाद। ई सिंध धरती असांजी धरती आहे, असां सिंध जा वाली वारस असुल आहियूं ऐं इहो अहद वचन था कयूं त असां सिंध जे हर ॾुखे वक़्त में दौर में सिंध सां गॾु आहियूं। ही जेके साज़िशी अनासर आहिनि सिंध सां ख़ासि करे साज़िशूं कनि था, केॾी महिल वाहन ते, कैनाल ते, धरती ते, धारियां, अलॻि सूबा वग़ैरह, असां सख़्तु उन जी लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं मुखालफ़त बि कयूं था त सिंध असांजी आहे, हुई, रहंदी ऐं इंशाअल्लाह अॼु खां क़यामत ताईं असीं सिंध जा रहंदासीं। सिंध असांजी हूंदी। अमन पसंदि बि माण्हू आहियूं, असां सकाफ़ती माण्हू बि आहियूं। असां जेको हींअर इशू हले पियो असांजी सिंध खे तबाह करण जो, जेको दरिया मज़ा जेके वाह कढनि पिया, असांखे सिंध खे सुकाइनि पिया, असां जेको हुननि खे भरपूर ऐं असां जेको आवाज़ उतारियूं था ऐं असां उन्हनि खे इहे कैनालनि खे नामंज़ूर करियूं था ऐं असांजो सिंध बचायो वञे, असांजी सिंध बचाई वञे। जेकॾहिं कैनाल निकिता त असांजी सिंध बजर थी वेंदी। असांजी सिंध जान आहे, असांजो सिंध मान आहे, असांजो सिंध शान आहे। मैशत आहे, रवादारी असांजी सकाफ़त आहे। इन हवाले सां असां जेको आहे सो ही ॾियारो भरपूर मल्हाईंदासीं ऐं सिंध टी वी सां गॾु असांजी सिंधी अदबी संगत मर्कज़ खां वेंदे असांजे ज़िले उमरकोट जूं जेके बि शाख़ूं आहिनि उहे इन प्रोग्राम में गॾु हूंदियूं ऐं उन ॾियारे ते असां जेको आहे सो सिंधु असांजी मैशत ऐं रवादारी असांजी सकाफ़त खे ज़ाहिर कंदासीं। हाल सां जेके हींअर सरगर्मियूं हलनि पियूं, असीं उन्हनि में मज़हबी रवादारी ऐं सिंधु दरिया ते जेके ही कैनाल या डैम ठाहिण जी कोशिशि कई पई वञे, असां हिन मौक़े जो सकाफ़ती ॾियारे जो फ़ाइदो वठंदे असीं उन्हनि सभिनी सिंध दुश्मन मनसूबनि जी मज़म्मत कयूं था ऐं असां वस वारनि खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंध धरती अञा दिलेर पुट ॼणे पई ऐं इंशाअल्लाह सिंध जो महिराण सदाईं मौजूदु रहंदो।